खराडू रिपोर्टर सज्जाद हुसैन मंगी पनो आकिल लग दादलो में जानवरन जी अस्पताल जी बिल्डिंग ऐं 2 एकड़ पियल प्लॉट ते कब्ज़ा माफ़िया जो कब्ज़ो। डिप्टी कमिश्नर सखर ऐं डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक एनिमल हस्बेंड्री सखर के भी अस्पताल ते कब्ज़े बाबति आगाह किया वियो। असिस्टेंट कमिश्नर पनो आकिल ऐं मुख्तियार कार पनो आकिल के पिण अस्पताल तां कब्ज़े हटाइण लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे। जानवरन जी अस्पताल दादलो जो 1.5 एकड़ प्लॉट जंहिंमें लाइव स्टॉक खाते जी करोड़न जी बिल्डिंग ठहियल हुई। कब्ज़ा माफ़िया अस्पताल जूं भितियूं किराए अस्पताल जे प्लॉट ते कब्ज़ो कियो आहे। इंचार्ज डॉक्टर सनाउल्लाह मीरानी ॿिए स्टाफ के कब्ज़ा माफ़िया मौतमार धमकियूं पिया ॾियनि, जंहिं लाइ वेटरनरी डॉक्टर ऐं ॿिए स्टाफ जो तहफ़ुज़ करे सरकारी प्लॉट तां कब्ज़ो हटायो वञे। तालका ऑफिसर लाइव स्टॉक डॉक्टर दोस्त मोहम्मद कलोड़ो ख़बर मूजिब ठकराडू लग दादलो जानवरन जे अस्पताल जी करोड़न जी ठहियल बिल्डिंग जूं भितियूं किराए कब्ज़ा माफ़िया सरकारी प्लॉट ते दुकाननि जी शक्ल में अॾावत शुरू करे ॾिनी आहे। लाइव स्टॉक खाते जो पयल सरकारी 1.5 एकड़ प्लॉट ते मिटी विझराए कब्ज़ो कंदड़ इलाइक़े जा बाअसर तमीज़दीन कोराई ऐं यासीन कोराई तरफ़ां वेटरनरी डॉक्टर सनाउल्लाह मीरानी ॿिए स्टाफ खे मौतमार धमकियूं ॾेई अस्पताल अचण खां मना करे चवनि था त अगरि हिते आयो त तव्हांखे ॾिसी रहंदासूं। होॾां तालका ऑफिसर लाइव स्टॉक डॉक्टर दोस्त मोहम्मद कलोड़ो अख़बार वारनि खे ॿुधायो त असां डिप्टी कमिश्नर सखर SSP सखर डायरेक्टर लाइव स्टॉक एनिमल हस्बेंड्री हैदराबाद डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक एनिमल हस्बेंड्री सखर असिस्टेंट कमिश्नर पन्नो आकिल ऐं मुख्तियार कार पन्नो आकिल खे सरकारी प्रॉपर्टी तां कब्ज़ो हटाइण लाइ लिखत में दरख़्वास्त ॾिनी आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त पन्नो आकिल तालके में वेटरनरी सेंटर दादलो जो लाइव स्टॉक डिपार्टमेंट सिंध जी मिल्कियत आहे, जिते असांजो जेको सेंटर मौजूदु आहे, बिल्डिंग इमारत मौजूदु आहे। उते गुज़िश्ता केतिरनि ई सालनि खां मुख़्तलिफ़ एंगल्स ते अॻ में दुकान ठही चुका, जेके कब्ज़े जी सूरत मुहैया गवर्नमेंट जी प्रॉपर्टी हुई ऐं हाणे त एतिरी हद थी वई आहे जेको असांजो लाइव स्टॉक डिपार्टमेंट जो वेटरनरी सेंटर दादलो जो जेको अङण आहे, प्लाट आहे अॻियां, जितां गाॾियुनि जो गुज़ारा ऐं जानवर परे परे खां खॼींदा आहिनि इलाज जे लाइ, ऐं ग़रीब मिसकिन मारूड़नि खे जेको आहे असां फैसिलिटी पिया ॾियूं। उते बि जेको आहे उते जे लोकल जेके राहकू कोराई बिरादरी सां ॿुधाया पिया वञनि, उन्हनि नाजाइज़